युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त अहबाब दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक वसल्लम। जामिया असहाब सुफ़ा जे सालाना विरद बुखारी दुआ जे मुक़द्दस तक़रीब में उलमा इकराम, अकाबिरीन, बुज़ुर्गान दीन आम मुसलमान शरीक आया हूँ। रब जे दर दुआ है त रब करीम तव्हां असांखे इन दीनी महफ़िलनि सां हमेशा आबाद फरमाए ऐं अल्लाह साईं तव्हां असांखे क़ुरान शरीफ़ ऐं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़द्दस हदीस सां वाबस्तगी ऐं ताल्लुक़ अता फरमाए ऐं पंहिंजे असलाफ़ ऐं मशाइख़ जे नक्शे क़दम ते ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुरूद शरीफ़ एॾी वॾी जामे इबादत आहे जो जीअं तव्हां असां उम्मत खे दुरूद पाक पढ़ण जो हुकुम थियो, ईअं सहाबनि सबूरनि बि दुरूद शरीफ़ पढ़ियो, फ़रिश्तनि बि पढ़ियो, पर रब अहकमुल हाकिमीन बि दुरूद पाक पढ़ियो आहे। उम्मत जेका दुरूद शरीफ़ पढ़े थी, ईअं न आहे त जेको तव्हां असां दुरूद शरीफ़ पढ़ियूं था त दुरूद पाक जे तुफ़ैले पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मर्तबो वधे थो। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मर्तबो रब साईं पंहिंजे दुरूद सां वधायो। बाक़ी हाणे जेको सहाबी, ताबई, तबो ताबई, मुहद्दिस, आलिम जेको दुरूद शरीफ़ पढ़ंदो उनखे दुरूद पाक जे करे पंहिंजो फ़ाइदो थींदो। उन जेके इन मिसाल सां सम्झो, अबू अमड़ आहिनि, औलाद बि आहे। हाणे जेकॾहिं औलाद सॼो ॾींहुं ॾिसे थी, पुट ऐं नियाणी पंहिंजे अबे अमड़ जे चहिरे मुबारक खे ॾिसनि था त तोणे ॾींहं में 100 दफ़ा ॾिसनि, 1000 दफ़ो ॾिसनि, ॾिसण जो हिननि खे फ़ाइदो थींदो। पर जेकॾहिं पीउ ऐं माउ पंहिंजी शफ़क़त जी निगाह सां जेका औलाद खे ॾिसनि था, तोणी हिकु दफ़ो उन अबे अमड़ ॾिठो, हाणे औलाद 1000 दफ़ा ॾिसे बि हिननि जो 1000 दफ़ा ॾिसणु पीउ माउ जे हिकु दफ़े ॾिसण जे बराबरि न आहे, उहो ॾिसणु वधीक। त ईअं ई आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मर्तबो रब साईं पंहिंजे दुरूद सां, पंहिंजे रहमत सां बुलंद कयो। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून। तंहिंजे करे हाणे जेकॾहिं उम्मत, इंसान, आलिम, नेक सालिह उम्मत जा इंसान जेकॾहिं दुरूद शरीफ़ पढ़ंदा त दुरूद पाक जे करे हिननि जो दर्जो बुलंद थींदो। पोइ चूंकि इंसान खां कमी कोताही थिए थी, जीअं दुनिया में रहण जो हक़ आहे उहो नथो थिए, क़ुरान ऐं शरीयत मुतहर जे मुआफ़िक़ उहा ज़िंदगी नथी थिए, मसाइब मुश्किलातूं आहिनि। इन जे करे अहिड़े मौक़े ते जेकॾहिं इंसान अल्लाह जी तरफ़ रुजू कंदो, रब जो ज़िक्र कंदो, क़ुरान शरीफ़ पढ़ंदो, दुरूद पाक पढ़ंदो, नेक अमल कंदो त रब जी रहमत इंसान जी तरफ़ मुतवजी थींदी आहे। मुसलमानों, ज़िंदगी दुनिया जी वॾी क़ीमती आहे। इहा ज़िंदगी एतिरी क़ीमती आहे जो आख़िरत जो मदार इन दुनिया जी ज़िंदगीअ ते आहे। पोइ इहा क़ीमती ज़िंदगी तॾहिं थींदी जॾहिं क़ुरान शरीफ़ सां इंसान जो तालुक़ थींदो ऐं क़ुरान पाक जो महवर ऐं मक़सदु इहे शयूं आहिनि त हिकु इंसान में ख़ौफ़ ख़ुदा हुजे। अल्लाह से फरमायो, फला तख़्शौहुम वख़्शौनी, मां अल्लाह जो ख़ौफ़ रखो, ॿिए कंहिंजो डपु ख़ौफ़ न रखो। हाणे जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ एॾी वॾी नेमत आहे
ऐं क़ुरान शरीफ़ जो मक़सद बि अल्लाह साईं इहो बयानु कयो, अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन। हीउ क़ुरान शरीफ़ उहा शइ आहे जंहिंमें शक शुबो न आहे, पर हिदायत आहे उन्हनि जे लाइ जिन खे अल्लाह जो ख़ौफ़ आहे। ख़ौफ़ ख़ुदा वॾी शइ आहे ऐं अल्लाह जो ख़ौफ़ सभ खां वधीक इंसान जे आणींदड़ रब जो किताब क़ुरान शरीफ़ आहे। तंहिंजे करे इंसान खां ॿ कम थींदा आहिनि, या नेकीअ जा या गुनाह जा। या इंसान दुनिया में शिरक कंदो, कुफ़ुर कंदो, गुनाह कंदो, बदकारियूं थींदियूं, ग़लतियूं थींदियूं, गुनाहनि खां बचाव बेख़ौफ़ ख़ुदा आहे। या इंसान खे नेक अमल जी तौफ़ीक़ थींदी आहे, नमाज़, क़ुरान, ज़िक्र, तस्बीह, इन्हनि जी बि तौफ़ीक़ तॾहिं थींदी जॾहिं ख़ौफ़ ख़ुदा हूंदो। तंहिंजे करे अल्लाह जो ख़ौफ़ वॾी शइ आहे। सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत खां क़ुरान शरीफ़ जी जेका दौलत मिली, उन क़ुरान पाक उन्हनि जे अंदरि ख़ौफ़ वधीक कामिल रखियो। ॾिसो, हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़ा आहिनि। मिस्र जे अंदरि दरियाह जी वट ते हिकिड़ो यहूदी गुरबत फ़ाक़े में मरे थो। अमर बिन आस रज़ियल्लाहु अन्हु उतां जा वाली आहिनि। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु उन सहाबी वालीअ खे फ़रमायो त अमर बिन आस, मता तूं मां इन ग़लति फ़हमी में हुजऊं त पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी आहे। बराबरि सहाबियत जो मक़ाम आहे, लेकिन दरियाह जे कपर ते इहो यहूदी जेकॾहिं बुख फ़ाक़े में तड़पी तड़पी मरी वियो त उमर बिन ख़त्ताब अमर बिन आस रब खे जवाबु न ॾेई सघंदा। हाणे ॾिसो केॾो अल्लाह जो ख़ौफ़ हो। त इहा ख़ौफ़ ख़ुदा वॾी शइ आहे। तंहिंजे करे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी ज़िंदगी मुबारक में इहो कमाल हो। उन सहाबीअ जे इख़लास जी इहा अलामत आहे जो अॼु ताईं पूरी दुनिया जे अंदरि जेके मुस्लिम रियासतूं आहिनि, मुस्लिम मुल्क आहिनि, इहे सभु उहे मुस्लिम रियासतूं आहिनि जेके हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त में फ़तह थिया आहिनि। इहो उन सहाबीअ जे इख़लास जा आसार आहिनि। तव्हां असां पंहिंजे मशाइख़ बुज़ुर्गान दीन खे ॾिसंदासीं, हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह, हज़रत हारिजवी रहमतुल्लाह अलैह, इहे अल्लाह जा नेक सालिबान हुआ। छा उन्हनि जे दौर में दुनियादार न हुया? छा बराबरि दुनियादार हुआ, सरदार हुआ, नवाब हुआ, पैसे वारा इंसान हुआ, पर उन्हनि जो नालो रोशन कोन्हे। अॼु उन्हनि जे इख़लास जे करे तव्हां असां नसल दर नसल इंसाननि में उन्हनि बुज़ुर्गान दीन जूं निस्बतूं आहिनि, उन्हनि जूं यादियूं आहिनि, त उन्हनि इंसाननि में इख़लास हो। तंहिंजे करे रब साईं फरमायो, वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन। अमल उहो कयो जेको इख़लास सां हुजे। इख़लास वारो अमल रब वटि वॾो क़बूल आहे। ऐं ॿी शइ इंसान हो, क़ुरान शरीफ़ तव्हां असांखे इहा थो ॾिए त इंसान आहे। इंसान ऐं जानवर जी ज़िंदगीअ में फ़र्क़ु आहे। जानवर लटो कपिड़ो न पाईंदो, इंसान कपिड़ो पाईंदो। जानवर जी रोज़ी अल्लाह साईं फ़ौक़ल असबाब रखी आहे, इंसान जी रोज़ी तहतल असबाब आहे। इहो इंसान पंहिंजो अन्न पोखे, सारी पोखे, खजी पोखे, अंब पोखे, लेकिन जानवर जी रोज़ी अल्लाह साईं फ़ौक़ल असबाब रखी आहे। मेंहिं पंहिंजो गाहु न पोखींदी आहे, या इहे जानवर पखी परंदा पंहिंजो दाणो न पोखींदा आहिनि। तंहिंजे करे इंसान जी ज़िंदगी ऐं जानवर जी ज़िंदगीअ में फ़र्क़ु आहे। जॾहिं फ़र्क़ु थियो त हाणे इंसान में ख़ूबी इहा हुजे, अदुल इंसाफ़ हुजे, मुसावात, तवाज़ो ऐं नविड़त हुजे। तंहिंजे करे इंसान जेकॾहिं तव्हां असां सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी मुबारक ज़िंदगी ॾिसंदासीं त उन्हनि में तवाज़ो, नविड़त, मुसावात ऐं बराबरी इहा शइ घणी आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु अल्लाह से उन्हनि खे इल्म जी दौलत सां नवाज़ियो। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हदीस जो इल्मु इन सहाबी वधीक हासिल कयो। लेकिन जॾहिं मिस्र जा वाली हुआ, हुक्मरान हुआ, त हज़रत अबू हुरैरा जॾहिं मदीने पाक जा हुक्मरान हुआ त हज़रत अबू हुरैरा जे मथे ते काछियुनि जी भरी हूंदी। पोइ ॿाहिरां अचनि काछियूं खणी करे मदीने पाक में जेके घरड़ा हुआ उन्हनि जे दरवाज़नि ते काछियूं रखनि। पोइ हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जे ज़ुबान ते इहे लफ़्ज़ हुआ, औसिउ तरीक़ लिल अमीर, औसिउ तरीक़ लिल अमीर, औसिउ तरीक़ लिल अमीर। फरमायो जेको तव्हांजो मदीने जो निगहबान आहे, जेको निगरान आहे, हुक्मरान आहे, उन जे मथां जेका इहा भरी पई आहे, रस्तो कुशादो कयो त कंहिंजे घर जे दर ते वञी लाहे।
हाणे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, अल्लाह से हदीस इल्म जी दौलत सां नवाज़ियो, लेकिन उनजी ज़िंदगी मुबारक इहा आहे जो मथे ते कांच जी भरी आहे। हीअ सहाबा इकराम जी ज़िंदगी। तंहिंजे करे मुस्लमानो, मुस्लमानी ॿिनि शयुनि में आहे। हिकु अल उज़मतु लि अम्रिल्लाह वल ख़िदमतु लि ख़ल्क़िल्लाह, अल्लाह जे हुक्मनि जी फर्मा बरदारी, नमाज़ है, क़ुरान आहे, ज़िक्र आहे, इबादतूं आहिनि। ॿियो आहे वल ख़िदमतु लि ख़ल्क़िल्लाह, इंसान जी ख़िदमत, इंसान ज़ात ते रहम। अहिड़े तरीक़े सां हज़रत सलमान रज़ियल्लाहु अन्हु मदाइन जो वाली आहे, ईसाई आहे, पंहिंजे गाह जी भरी जॾहिं सहाबीअ ते नज़र पई, अर्ज़ु कयो त साईं मूंखे गाह जी भरी खणाए। हज़रत सलमान चयो तुंहिंजी गाह जी भरी मां खणंदुमि। हुनखे ख़बर न हुई त इन शहर जो इहो वली, इहो को निगरान आहे। अहिड़ी हुनजी ज़िंदगी सादी हुई। ऐं असांजे अकाबिरीन बुज़ुर्गान दीन जी बि अहिड़ी ज़िंदगी। हज़रत साईं क़ासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह दारुल देवबंद जा बानी आहिनि। जॾहिं देवबंद जे मदरसे जो बुनियाद थो पए त क़ासिम नानोतवी, रशीद अहमद गंगोही रहमहुमुल्लाह, सखर जे अंदरि मौलाना अब्दुर्रहमान सखरवी जी ख़िदमत में आया त देवबंद जे कस्बे में मदरसे जो बुनियाद था रखूं। हिननि बुज़ुर्गनि सफ़र जी माज़ूरी ॼाणाई, दुआ घुरी, हथ रखाया त हुन देवबंद जे बुनियाद में तव्हांजे सिंध जे दरवेशनि बुज़ुर्गनि जा बि हथ आहिनि। त क़ासिम नानोतवी एॾी ज़िंदगी शादी हूंदी हुई जो हिकु दफ़ो अचनि पिया रस्ते सां, हिकिड़ो शख़्स हो, उनजे मथे ते का गंढड़ी, को सामान हो, फल फ्रूट हो। पोइ क़ासिम नानोतवी जन फरमायोसि त अदा मूंखे ॾे त मां बि उहे रस्ते सां हलां थो, तुंहिंजी गंढड़ी मां थो खणां। हाणे साईं क़ासिम नानोतवी जन उहा गंढड़ी कई। हाणे उन शख़्स खे फरमायो त इन में छा आहे? चए हिन में मुंहिंजो कुझु सामान आहे, पर देवबंद जे अंदरि मौलवी आहे, मौलवी मोहम्मद क़ासिम नानोतवी, उनखे मां ॾींदुमि, उनजो हदीयो आहे। त साईं क़ासिम नानोतवी उन सां कई ख़ुशि त भई, चए अबा पोइ मूंखे बि कुझु ॾे धरी। चए न दादा तोखे कोन ॾींदुमि। ऐं उन मौली साहिब जी आहे, उहो देवबंद जो मदरसे जो उस्तादु आहे, आलिम सबुरो आहे, तंहिंजे करे हुनखे मां ॾींदुमि। चए अरे न मूंखे बि ॾे, मूंखे बि कुझु बुख आहे। चए न तोखे न ॾींदुमि। हाणे जॾहिं मदरसे जे वेझो आया त साईं क़ासिम नानोतवी पंहिंजी गंढड़ी मथे तां लाहे उनखे ॾिनी, अबा हे तूं खण, मां हिन रस्ते सां वेंदुमि। देवबंद जे मदरसे में जेके रस्ता ईंदा हुआ उहे मुख़्तलिफ़ आहे। साईं क़ासिम नानोतवी ॿिए रस्ते सां फिरी पंहिंजे हुजरे में अची वेठा। हाणे हे शख़्स आयो, उहो उनजे मथे ते जॾहिं उहा सभु जेको सामान हुयो, तालिबनि खां पुछियईं त मौलवी मोहम्मद जेको वॾो तव्हांजे मदरसे जो उस्तादु आहे उहो किथे आहे? तालिबनि चयो त उहो जो साईं वेठो आहे अंदरि हुजरे में। हे जे शख़्स आयो, ॾिठईं त यार हे त शाबो शख़्स आहे जंहिं मुंहिंजी इहा गंढड़ी मथे ते कई, हे त उहो ई मौलवी साहिबु आहे। चए न दादा तव्हां मूंसां मज़ाक था कयो, मां सां मज़ाक न कयो। हाणे उहो शख़्स मुस्लमान तालिबनि खां पुछणु लॻो देवबंद जे अंदरि त बाबा मौलाना तव्हांजो वॾो वॾो मोहम्मद क़ासिम कहिड़ो आहे? तालिबनि चयो साईं इहो ई मौलवी क़ासिम आहे। पोइ जॾहिं तालिबनि यकीन दिहारी कराई, पोइ उहो शख़्स आयो त हाणे साईं क़ासिम नानोतवी जन हुन खां हदियो वरितो। इहा तव्हां असांजे असलाफ़ जी सादगी जी ज़िंदगी ॾिसो छा हो। अॼु तव्हां असांखे लिबास वधो कतो दुनिया जे रौनकुनि केतिरो बिगाड़े छॾियो आहे। तंहिंजे करे इंसानो अलाह सां तालुक़ वॾी शइ आहे, त ख़ौफ़ ख़ुदा वॾी नेमत आहे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़ा आहिनि। हज़रत अब्बास रज़ियल्लाहु अन्हु जो घरड़ो मस्जिद नबी जे वेझो आहे। उहो परनालो निसारो अहले इल्म जी मजलिस आहे, कसरत उलमा जी आहे। उस्दुल गाबा जे अंदरि इहो वाक़ियो लिखियलु आहे, उस्दुल गाबा फी मारिफत सहाबा। त हाणे ईअं थियो जो हज़रत अब्बास रज़ियल्लाहु अन्हु जन खे ख़बर पई त मुंहिंजो परनालो हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन बग़ैर पुछाए हटायो आहे। मदीने जो गवर्नर हो हज़रत उबई बिन काइब रज़ियल्लाहु अन्हु साहिब सबुरो, उहो मदीने जो उतो जो जेको आहे ज़िमेदार हो। हज़रत उबई साईं जे उन अदालत में हज़रत अब्बास तव्हां खणी आया। साईं ख़लीफ़तुल मुस्लिमीन मुंहिंजे घर जो निसारो हटायो आहे। हाणे हज़रत उबई रज़ियल्लाहु अन्हु उन हज़रत उमर साईं खे घुरायो। हज़रत उमर साईं आया, फरमायूं त तूं हे परनालो हटायो आहे, तुंहिंजी दाह खणी आयो आहे। हज़रत अब्बास रज़ियल्लाहु अन्हु जन फरियाद पेश कई। लेकिन मुस्लमानो ॾिसो, ईमान कलमो तव्हां असां में बि आहे, पर क़ुरान शरीफ़ ऐं अलाह जो ख़ौफ़ कहिड़ी शइ आहे। हज़रत अब्बास साईं जॾहिं मदीने जी अदालत में पंहिंजी फरियाद पेश कई त हज़रत उमर साईं जे अखियुनि मां लुड़क पिया हलनि। हज़रत अब्बास अर्ज़ु कयो त साईं जॾहिं मां घरड़ो ठाहियां पियो, पोइ नेसारे हणण जो मौक़ो आयो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। पुछूं त तोखे परनालो हणणो आहे? मां चयो जी अलाह जा रसूल। फरमायो किथे? मां चयो जिते तव्हां हुकुम फरमायो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन जॻह ते हण।
पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अब्बास मुंहिंजे मथां बीही करे तूं इहो ॾेसारो परनालो हण। हज़रत अब्बास अर्ज़ु कयो त साईं हे परनालो ईअं नाहे लॻो, महबूब मुस्तफ़ा जे कुल्हनि मुबारकनि ते बीही करे अब्बास परनालो आयो आहे। जॾहिं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु इहे लफ़्ज़ ॿुधा त हज़रत उमर साईं जे अखियुनि मां लुड़क पई अचनि। हाणे ॾाढी मुबारक हाली थी वई आहिनि वक़्त जा हुक्मरान ख़लीफ़ा। हज़रत अब्बास साईं जी ॻाल्हि पूरी थी त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु अखियुनि मां लुड़क हारींदे हज़रत उबई बिन क़ाब रज़ियल्लाहु अन्हु खे फरमायो त ग़लती अब्बास जी नाहे, ग़लती उमर जी आहे। इतां उम्मत खे तालीम मिले थी त इंसान जो केॾो बि दर्जो थी वञे पर ग़लती इंसान खां थींदी आहे। नबी न आहियूं, इंसान ग़लतियूं थींदियूं आहिनि, लेकिन ग़लतीअ खां बाद उन ते पछताव या इंसान जी ख़ूबी आहे। त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जे अखियुनि मां लुड़क था हलनि, ख़ौफ़ ख़ुदा एतिरो आहे जो अखियुनि मां गिरियो थिए थो। ऐं हज़रत अब्बास खे फरमायो त तुंहिंजो परनालो साॻी जॻह ते लॻंदो, लेकिन हाणे ईअं न तूं उमर जे मथां बीही करे परनालो हण ताकि दुनिया खे ख़बर पए त उमर बराबरि हुक्मरान आहे, ख़लीफ़ो आहे, इज़तूं आहिनि, लेकिन उन उमर जे मथां अब्बास आम इंसान जे रैयत जा क़दम पेर आहिनि ताकि इंसाननि खे ख़बर पए त दीन इस्लाम जो मुआशरो कयो। ॾिसो इहो दीन हो, इहो अलाह जो ख़ौफ़ हो, ख़ौफ़ ख़ुदा वॾी शइ आहे। तंहिंजे करे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन तवादा लिल्लाहि रफ़अहुल्लाह। इहा बुख़ारी शरीफ़ जेका उलमा इकराम पढ़ी आहे, इन आदम सॻोरे जी कहिड़ी ज़िंदगी हुई। कॾहिं हिकिड़ी हदीस जे लाइ हिकिड़े मुहदिस वटि अचे थो, उहो घोड़े सां धोखो करे थो गाह जे दौरान, लेकिन इमाम बुख़ारी उन खां हदीस पाक नथा वठनि त न जेको हिन घोड़े सां धोखो करे थो इन वटि मां हदीस कीअं हासिलु कयां, अहिड़े मुहदिस खां हदीस न वठी। ऐं ॾिसो अलाह साईं उन नेक साले बाने खे केॾो हदीस सां नवाज़ियो, इल्म सां नवाज़ियो। जॾहिं वफ़ात करे थो, जनाज़ो थिए थो, फ़ौत थियो, जनाज़ो पढ़ियो वियो ऐं उनखे लहद क़ब्र में रखियो वियो। हाणे क़ब्र मां इमाम बुख़ारी जी क़ब्र जी मिटीअ जो अलाह साईं इहो शान मर्तबो कयो। उन वक़्त में जेके मुस्लमाननि जा रिश्ता थींदा हुआ, कुंवारे तां घोटे तन सां शर्त कंदा त नियाणी तव्हांखे तॾहिं ॾींदासूं जॾहिं इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह जी क़ब्र जी मिटी असांखे ॾींदो। त इंसान उन मुहदिस उन आलिम जो अलाह साईं इहो शान मर्तबो छो कयो, उन में रब सां तालुक़ अहिड़ो। ख़ौफ़ ख़ुदा वॾी शइ आहे। तंहिंजे करे इंसान पहिरियों शइ इहा आहे त इंसान गुनाहनि जो रस्तो बंदि करे, गुनाहनि जो सोराख़ बंदि करे, पोइ उहे दीन जूं शयूं असरु कंदियूं आहिनि। निमाज़ जो असरु तॾहिं थींदो इन सलात तनहा अनिल फ़ाहिशा, निमाज़ बेहयाई खां रोके थी। क़ुरान शरीफ़ में जिथे बि रब साईं निमाज़ जो हुकुम कयो आहे, अलाह साईं निमाज़ खां पहिरियां हिकिड़ो लफ़्ज़ फरमायो आहे अक़ीमु सलात युक़ीमून सलात, अक़ीमु सलात युक़ीमून सलात। तंहिंजे करे